दुआ कर नवाब खान के तुझे सिर मथा हथ दस न त तुझी केड़ी मजाल। शाबाश हुजे लाल खान जो तू हिन सां बहस पियो करे। वाह तुझे अकुल जो त दाद ॾियणो पवंदो। नवाब खान हिन तोखे एतिरो दादलो आहे त पोइ हिनखे पाण वटि विहारे छॾ। बाक़ी हिन जे हथां असां पंहिंजी बेइज्जती बर्दाश्त कोन कंदासीं। छा करे तूं रे? अच अच टिकी टिकी ते चाड़े हलिया तुंहिंजो इहो वात माथो बंदि कयां। बच्चो कर ध्यान कर ये तुझा ये फल रहा न मूंखे तोखे कमदारी तो हटाइणो पवंदो। नवाब खान इहो न सम्झ असां रुगो तुंहिंजी कमदारी जे आसरे पिया पलचूं। असांजो गुज़र सफ़र हली वेंदो पर हे तुंहिंजूं ज़मीनूं केर आबाद थी वेंदियूं। अॼु खां पोइ तुंहिंजी कमदारी ख़तम। ॾिसां त मुंहिंजूं ज़मीनूं केतिरियूं ग़ैर आबाद थियनि। मूंखे धकननि मौल वारनि आया आहिनि। सही थो चए ऐं या बच्च चाचा जी आहे। बाबा अञा त शुरूआत आहे। ये रिछ कुते जूं बचियूं पयूं हलंदियूं जेसि ताईं तव्हां अदा खां माफ़ी नथा वठी अचो। माफ़ी पोइ वठंदासीं बाबा पर पहिरियां चाचा जूं टंकूं भञणियूं पवंदियूं। तव्हां भञंदव अदा जूं टंकूं। आयो मुड़ुस जंटरीअ तो लथल। बाबा तो ई चाचा जी सवारत ठाहिण असांखे अचे थी पर वॾा हो मुड़ी था वञो। छोरा तूं इहा ॻाल्हि न कर त वॾा आहियो मुड़िया था वञो। तो कॾहिं वॾनि जी इज़त कई आहे जो हाणे इज़त लाइ पियो सोची। बस पातर गरो आहे न तॾहिं अदा में हथ नथा विझो। शेर खे तो या सुञातो न आहे बाबा। मूंखे चाचा जो अदब थो मारे त विझी नोड़ी गिचीअ में सॼे ॻोठ में कीलियास कयास ॻोठ साम्हूं बेइज़तो। पर छा कयां बाबा छा कयां? मोह बि पंहिंजो त मोचड़ो बि पंहिंजो। अदा राकास आहे राकास मथां हुनजो रुख चढ़ी वञे। सालू जी हालत ॾिसी थो न। बाबा वो 4-5 जेकर न हिकु ॿ हुजे आ उन्हनि खे डॉक्टर त छा पर मोची बि टाका कोन हणाई आ। ड्रित टाका मोची न हणी सघे आ। बंद करवात बाबा जो बंद करवात बाबा जो अदा शरीफ न त कावड़ में मुंहिंजा टाका टुटी पवंदा। बाबा जो वात बंदि थियण जो न आहे बाक़ी जे इजाज़त ॾी न त मीरू मोची खां सिपराए चास। ईअं ई करणो पवंदो। माण्हुनि जा दुश्मन घर में असांजो दुश्मन घर में। दुश्मनी त तव्हां मूंसां पिया कयो। जेकर तव्हां मूंसां सही हलो त छो तव्हांखे पिटो पारां था ॾियां। बाबा मरंदो मरी वेंदो सुधरंदो कोन। हाणे हे सुधरंदो जेको नंढा पिण में न सुधरो हाणे पीरीअ में सुधरंदो। हाणे तो नवाब खान मूंखे अखियूं ॾेखारे। तव्हांजी कमदारी जी मूंखे ज़रूरत न आहे। मां पंहिंजूं ज़मीनूं पाण आबाद कराईंदुसि। तॾहिं त चवां पई न त तकड़ न कयो हा। अदा हाणे वक़्तु अची चुको आहे चरे खे गुम करण जो। जिन चरे खे गुम कयोसीं इल्ज़ाम असांजे मथां ईंदो। त पोइ छा सोचियो अथई नवाब खान खे झुकाइण जे लाइ? कमदार थियण लाइ घणा ई आहिनि को बि तयार थी वेंदो। इहे अलाए केतिरा कमदारी लाइ तयार थियनि इन्हनि जी खल न लाहे छॾियां। अदा अॻियां बि को मामूली माण्हू न आहे। नवाब खान आहे नवाब खान। बहादुर लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया। पोइ इहो नवाब खान कहिड़े बाग जी मूरिया। अबा तोखे के चयो त हिन चरे जे करे पंहिंजे लाइ मसला पैदा कर। बुजड़ी पाराई लालू इस्तीफे जो करे मां साडे दिमाग जी चक्रियूं फेराए छॾियूं। हाणे वधीक मां साडे दिमाग लाटियूं को न फेराए। चांहि जो कड़क कड़क कोप ठाहिया मां साडे पी ते दिमाग ठिकाने ते अचेसि पोइ मां साडे खे सलाह ॾियां थो। तुझे करे त इन हालतुनि में पुगो आ अञा चई तो त सलाहूं ॾींदुसि। मासी का बि ॻाल्हि कान्हे इन में मीर बम जो ॾोही न आहे। इन लाल खान जो पहिरियों खां ई मथो ख़राब आहे। मां साथ
बुढ़ड़ी के केड़ी खबर जो तू उनके समझाई दो लालू में वडी उल्टी फिरती हुन लालू के जैसे टिक टिकी दे नचाड़ी ने कौन सुधरंदो हां भी यही तो सोचा तेरे लालू के टिक टिक जे के चढ़या मासा तू बड़ो दरवेश तो किया खबर न थी पे तो लालू के टिक टिकी दे चाचे पुलिस री वडी चक भरा लालू के घर में थाणो खोल वो दिस सकीनो लालू खुलड़ी होने जेकने तुझे पेरन दे किरी तो का माफी न वठे न तो आज का पा मुके कुंदर पुट न सही जाए हाणे शहर वनी यही कंदो ओ निकरण दी कर मासा तो निकरण दी कर इते वे वक्त जाया न कर पेरो लालू जी चाहते के बे कमदार जो बंदोबस्त किया मासा तो मुझे होंदे बेन के कमदार छो तो करी मां जो वेठो आ कुंदर पुट हाँ बा तुझे हुंदे त ठेल भी हुंदे थियण में देर न कंदी तू मुसा साड़ी दी बुढ़ड़ी तू मुसा साड़ी दी तू तो चाहे थी तुम्हारो छोरो सुधरे ही ना तो जड़ो युजे मासा तो तू कमदार पक्को आई यो मु सोचे छड़ियो आहे बाकी रे लाल खान सामा पाणी मोड़ी हां मासा तो अस टिकी टिकी दे जा टिकी टिकी दे दुआ करे छे अल्लाह जी मान वापस करे बाबा का बिन्नी जी मोकलती है अबा बिन ॾींहंनि जी मोकलवती अथई न 2 महीना वञी रही पओ हिते अचण जो लाचार ई न आहे बिन्नी में अगर वापस ना आयस तो छा बाबा तवा के ने घर में रहण दींदो मो बि केड़ो इज्जत सां घर में असा के रहण दीनो थस यो भी शुक्र कयो तो घर में तड़े कोन कढियो थस इन खां तो सुठो आहे असा के घर में तड़े कढी छडे मो बि केड़ी इज्जत आ असा ने घर में नेठ तो वारो वरंदो हो चाची वारो हाणे कबर में वरंदो बाकी जेरे त असा ने घर में इज्जत ही कोन थींदी तो तू अजाब में नहीं ये अच्छा सपनी सा है अबा तू हाणे गालिन में वक्त न विञाए तू निकरण जी कर पुट शहर पहुंची पंहिंजे पीउ खे फोन करे ॿुधाए छॾजांइ बुधाए छड़ी दस और तवा के भी तो बुधाए न चंगो मां दुआ के दे अल्लाह जी दुआ थी शहर पे वने क्या सलाह थी हली पके ते लेटाया उस मां तो चवा थो ता वडा खा इजाजत वठूं न त अड़जी वेंदासीस अता वडे दे हलियासी तेसी ताई हे निकरी विंदो मोटरसाइकिल थोड़ी थास पंध जेस ताईं न वञी पके ते डाटसन बाटसन जो इंतजार कंदो तेस ते अधे खाली पुछी ईंदासीं त पो देर न कर हल त हलऊं लोखों वग में इने छोरी से पो खमानी जो किराओ करे मु त चाहे पैदा तेस ताई शेर नहीं दो तेस ताई टुकुरी न दी मार कूड़ा एतरा हाणे जे के हजम थी नहीं अन्या मानी ते का लहे कोन थी तो तुझा बोका टपा जी था वजन 5 मिनट छा मानी के लेट थी कुंडे वांगर लड़ियो करे फाटी तो मरी लख कई वडे साईं दी गला तो के न होजे बाबा सभिनी जे मथा लान तू थो विझी तो के ॻाल्हाइण अचे थो बस कर वे अदा ओ अदा सोट शहर वञण जे ला घरा निकरी पक्के जे तरफ वञी रहियो आ कोई छा कयूं मुझे पलाद सोट न्याणियूं मेड़ वठी आयो अञा बि हुनजे मथां हथ खणूं चाचा जो अदब कयूं हथ न खणूं ऐं सोट वरी असांजे न्याणियूं वठी आयो उन जे करे कुझु बि न चऊं असां स्वाली पादर खाईंदा रहूं अदा पलाद में जेस ताईं सोट जो मथो कचो न कंदासीं न तेस ताईं चाचो समत में नहीं तो मुखां पोइ वरी ईंदो अदा शरीफ जो वारो अड़े छोरा तोखे त पादर बोलू वारा न आया आहिनि इन में तुझे सोट कहिड़ो दो पर पछ त चाचा जी हुई न छॾ बाबा खे वेठो तो थापे हिन जी ॻाड़ी ॿुधीसीं न त सौट निकिरी वेंदो सालू सोट सां वेहण जी मां तव्हांखे इजाज़त न ॾींदुसि अदा मां पंहिंजो पलान केजो ते वो त हाथ जो अजाने जो सालू पीवड़े कोन मुड़ंदो निभागो वञी पंहिंजो मथो फाड़ींदो इन छोरे जे दिमाग़ में अञा घणी मिखा शरीफ़ो वञ सालूअ खे वापसि वठी अच मोटाए अचीस वञ ये तो अरे इन्हे के तो अञा चङो सम्झो आहे सालू अकेलो वियो त उहो मोटी अचे हा हाणे त बहन फराज़ जे मथे फाड़ूं सवा कोन मोटंदा वॾो को किलो थी वई बाबा हिन जड़ा
मुखे हथ न लायो तोखे हथ न लायो तू को मथो नहीं आयो है ॾिसी छा थो था हन मोचड़ो अरे भाई मेरी बाजे पीर के सलाम नहीं बुधा सालो मुखा पड़ा तो करे आओ इस ताईं पिणे असां ते बच कराई दो तो इस ताईं तू जी बसा कल राणीदा रहतासी हलो साबा जे सर में तो सदको वनी तुंजी छा मर्जी आदा ताकि मुजी भी खला लाहे छा अदी अल्लाह खैर कंदो तोरा पर हू ज़ालिम है इन जे करे मु तोखा पुछा पई गई अदा हुन ॻाइण जो अञा मूं तरफ शक ई न आयो आहे अदी राणी सां मिली आई उन वाक़े खां पोइ साबा जे सिर में तो सदको वनी मां पंहिंजे सिर लिकाइण में पूरी आहियां तुंजी छा मर्जी आहे त हुन मोए जे साम्हूं मां पवां अदी राणी जो कंहिं हवाले कोन ॾिनो आहे त अलाए कहिड़े हाल में आहे मुंहिंजी न्याणी इन करे चवां पियो त मूंखे वञी जांच करे ॾे न अदा न ॿियो को कमु हुजे त हाज़ुर मां तोखे करे ॾींदसि बाक़ी हुन मोए जे घर मूंखे न मोकिल असली बंदूक भरी वेठो आहे इहा त मूंखे ख़बर आहे अदी उन घर में पेर पाइण यानी मुसीबत खे सॾु करणु आहे अदी मां सफ़ा लाचार आहियां ओसी ताईं बि नथो वञी सघां ऐं जेसी ताईं मूंखे राणीअ जो हवालो नथो ॾे केरु त मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो उन करे तोखे अर्ज़ु कयमि त अदी जेकॾहिं भलाई थी सघे त मूं ते महिरबानी कर वाह रे दावा मुंहिंजो मुंहुं मुसीबतुनि ॾे मोड़े ऐं चवीं थो त भलाई थी पवे ज़ोर न आहे तो मथां को बि ज़ोर न आहे मुंहिंजी भेण मां ख़ुदा ज़ार में आहियां पोइ मां कीअं चवंदुसि त को मुंहिंजी ख़ातिर ॿियो आज़ार में पवे सच पुछी न दा रमज़ान तुंहिंजा इहे सूर ॾिसां थी न त मुंहिंजो मन झुरी थो पवे हाज़ुर मां तोखे राणी जी सार संभाल लही आणे ॾींदसि जाबिर सुबुह जो निकिरी वेंदो आहे जेकॾहिं कोशिश करी त अदार को जाबिर जी ॻाल्हि न आहे हुन पंहिंजी रननि खे अहिड़ो सटको ॾिनो आहे जो हुनजी गैर मौजूदगी में मूंखे पंहिंजे घर अचण ई नथियूं ॾियनि अदा मां बि पंहिंजी तरफ़ खां पूरी पूरी कोशिश कयां थी मिस्कीन सां भलाई कंदी त अल्लाह तो संभाले मूं घणी कोशिश कई त ये छोरा थुक थमड़ में सुधरी वेंदा पर हाणे इन्हनि टिनिनि मां हिकिड़े खे जेत न हलाईंदुसि ये कौन सुधरंदा बाबा मुझे करे सोटा वारन सां विढ़ण जी का बि ज़रूरत कोन्हे तुंहिंजो मतिलबु आहे त मां उन्हनि खे छॾे ॾियां ऐं तुंहिंजो पलांद न कयां पलांद छाजो पलांद कहिड़ो पलांद तो सोट सालो जे मथो पाड़ियो हुननि मुंहिंजो मथो पाड़ियो हिसाब बराबरि थियो न हिसाब बराबरि करण जी ॻाल्हि न कर मां उन्हनि खां हर हाल में उटल में रहणु चाहियां थो उनजो अंजाम ॾिसी चुको आहीं बस मुंहिंजो मथो न खा जेकॾहिं तोखे मुंहिंजो बावेली न थियणो त न थी तूं रंधिर सां गॾु हिते रो पाए वेही रहो बाक़ी शेर वारनि सां मां पुॼण लाइक़ पाण आहियां बाबा तू समझण जी कोशिश कर हिन कॾहिं सम्झो आहे तूं हुनखे सम्झाई पियो जेसी ताईं खून कोन थींदा माण्हू न मरंदा घर वीरान न थींदा तेसि ताईं ही कोन सम्झंदो हाणे शेर वारनि मां कंहिं बि हिकिड़े खे ज़रूरु हलाईंदुसि पोइ छा असां हिन ॻोठ में रही सघंदासीं छो न मूंखे चपल जी चोटी ते वेहणो पियो तपी वेंदुसि जेकॾहिं मूंखे ही ॻोठ छॾणो पियो तपी छॾींदुसि हाणे शेर वारनि मां कंहिं बि हिकिड़े खे मारींदुसि छो त हू सुकी मार मां सुधरण वारा ई न आहिनि केरु समझाए त समझाए केरु बाबा त इहो इंसान कॾहिं बि कोन सुधरंदो बाबा वात ते हथ वात ते लफ़्ज़ बि कढियो अथई न वात मां त वात वारी कुहाड़ी हणंदो मां ड्रित ते कहाड़ी हणंदो
छो चवणो आहे त छोकिरी अमा अमा हे मूंखे बचाए बाबा तोखे बि कहिड़ो लाचार आधा वारो सां ॻाल्हाइण जो बाबा सां भली केॾी बि कर पर इहो कितण वारियूं ऊनायूं करण कोन छॾींदो मां कितण आहियां ऐं तव्हां असां सीआऊं सीआ तॾहिं त फराद खे चीरे फाड़े आया आहियूं अच्छो मुंहुं थिए हाणे मूं तोखे चयो हो त वञी भाउ खे रोक न या चयो मैं त चूं कढीसि वञी सोट जा कम लाइ आया आहियो अदा किथे मिड़े सौट खे ॿ टे चंबड़ा हणी मोटिया आहियूं बस हाणे बस मूंखे ॼण ख़बर न आहे सॼे ॻोठ में हुला आहे त सालू ऐं शरीफ़ फराज़ खे रतो रत करे छॾियो आहे अदा पहिरियां त असां ॿ टे चंबा हणी मोटियासीं पर हो वरी ठाहूको थियो असांखे पोयां गारियूं ॾिनई हीअं जो चंपो हणे गिग वञी ज़मीन ते किराई अरे बस बस ॿियो ॾंडो ठोकींदुसि ॼण सोट खे सुञाणो ई कोन था न अखि ॾेखारण सां इहे कोन मुड़ंदा पुट ॾंडो ॾेखारे ॾंडो गोॾा कुटीन तॾहिं सुधरंदई असांखे थो चई तुंहिंजा गोॾा न कुटजनि गोॾा न सालू गोॾा न बापे जा असुल बुरा कुटजनि बुरा बुरा कुटे अहिड़ो चंपो बुध में है यादि करे बाबा ठोकीसि मां त चवां थो ठोकीसि लिहाज़ तो कयांसि लिहाज़ वरी धूड़ पियो करी तोखे ख़बर आहे त हथनि में ॾाढो आहे तॾहिं नथो अचे अची इहा ॻाल्हि न कर था बाबा खे न कावड़ अची वई हथे पइजी वेंदो अरे हल हल अहिड़ो बेवकूफ़ न आहियां जो उठ जे रुख चढ़ा मुंहिंजे रोकण सां न रुकियो हाणे कयो अथव अचो मूं त ख़्यालु कजो हाणे चाचा छा कंदो छा कंदे हिन वक़्तु चाचो होश में ई न हूंदो तव्हां मां जेको बि न हथ अची वियो त हिनखे चटण में चोटींदो छो बाबा चाचा तोखां बि इहो कमु वठंदो हो छा ठीक थी कमीना कंहिं जाइ जा पीउ सां ईअं थो ॻाल्हाए पीउ उपत करे त सही आहे बाक़ी जे असां जवाबु खणियो त ग़लति आहे बाबा तूं पंहिंजो वात बंदि कर हिननि निभागनि सां तूं ॻाल्हाइण जहिड़ो न आहीं मां त हिननि सां कोन पुॼंदुसि पर निभागा तो मां बि कोन था मुड़नि तॾहिं त चवाए थो त ॾंडो खण ॾंडो हाणे करी न मथो कचो त ख़बर पए न भली मथो कचो करे इलाज बि त पाण खे कराइणो अथसि न जॾहिं मुंहिंजो ॿिहठड़ो ॾंडो लॻी न त डॉक्टर वटि बि कोन पहुचंदे इलाज आउंटो कराईंदे अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो पुट जॾहिं अहिड़ी कावड़ करी बाबा पियो थो पीर गॾु करे त अदा शेर कॾहिं थो असांजो मथो कचो करे पर बाबा हे भाउ असांजो को दुश्मन थोरा या जो अहिड़ा धक हणंदो मुंहिंजो घेर आहे पर हाणे चाचा जो ख़्यालु रखिजो हिन हथ अची वियोसि त थोरो कराईंदो सो बि चमचनि सां साबा जे सिर में तो सदको वञी पुट पिणे वारी पसरू हाणे शहर वारा तो मां पिया था कढनि मासी हिन में सोटो वारो जो को बि ॾोह न आहे ही सॼी बाहि भरियल बाबा जी आहे साबा जे सिर में तो सदको वञी पुट तोखे ॿुध में तो धक्का लॻाइनि तू तो को पुछण आयसि बाक़ी असुल हिन घर में पैर पाइण ते दिलि कोन थी कढे अदी तू ॾिसण आई तुंहिंजी भलाई हाणे तू निकिरण जी कर जेकर जाबिर ॾिठी न असुली सफ़ा खल उठड़े छॾींदी आई खबर आ मैंने मुंह जाबड़ू अची हां तू मूंखे टेजार न आई छोकर तू जी कड़ी रेल छुटी वई आ जो ये उदास लगी बीठी मासी पुछी ये पई ॼण तोखे की ॻाल्हि जी ख़बर ई न आहे पुट तुंहिंजो पीउ तोखे यादि करे इन मुंहुं ॾेखारे अची सां अबू हाणे पंहिंजी क़िस्मत खे चवे मां हाणे हुनजे लाइ कुझु बि नथी करे सघां साबा जे सिर मथो सदको वञी तू वाकई सही थी चवी हे आ ॾाढनि जो ॾेह हिते तुंहिंजी मुंहिंजी किथे हलंदी निकिरण जी कर माई निकिरण जी वञा थी माई वञा थी तुंहिंजो छो तो साह वञे मुंहिंजो साह कोन थो वञे भले बीठी हुजे जेकॾहिं न जाबिर आई त पादर तुंहिंजे सिर मथां वसंदा न इहो मुंहुं ॾाइण मरंदो न ॾमर ई लहंदो अमा राणी तुंहिंजे पीउ जी तबियत कोन्हे का ठीक जेकॾहिं टाइम मिली वञे न त वञी हुनखे ॾिसी अचिजांइ मासी तूं हाणे छा थी सम्झी त हिन घर खां ॿाहिरि मां पैर रखी सघंदसि अदी ओ दी चपी बीठी पंहिंजी मुसीबत अचण जो इंतज़ार करी आई माई छो थी रड़ियूं करे पई फाटी साबा जे सिर मथो सदको वञी वञा
करे भाई। लानत तव्हांजी ज़िंदगी ते। शेर वारनि मुंहिंजे पुट खे मारे अधु करे छॾियो आहे ऐं तव्हांजे मथे में जूं बि नथी चुरे। हाणे जेको बि कमु करणो पवंदो मूंखे पाण खे करणो पवंदो। जेकॾहिं मां तव्हांजे आथरे ते वेठो इहे ई शेर वारा मुंहिंजे घर में घड़ी मुंहिंजो ई मथो कचो करे वेंदा। असां ना खड़ा जाबिर खान पर उन बेवकूफ़ सां मुंहिंजो तमामु ॾुखियो आहे। सफ़ा खर दिमाग़ न बंदूकनि खां सवाइ त डिॼनि ई नथा। उन्हनि खे टिजण लाइ तव्हांखे कोन थो मोकिलियां। हाणे उन्हनि सां अहिड़ो त कमु करणो आहे जीअं उन्हनि जो रत कुता ई न चटनि। हू हाणे घर खां अकेला न निकिरंदा, टई गॾिया था वतन। जेकॾहिं हू टे आहिनि त असां पूरा पंज आहियूं। असांखां ॾाढा थी वेंदा। सुभाणे हली था उन्हनि सां कयूं धमाल। शेर वारनि जो घर खां निकिरणु हराम करे छॾियो। जाबिर खान जेकर अवां में ज़िद आहे हू अवां जो रत आहे, छा हू मुड़दा? बादल बादरनि में एॾो पावर आहे जो चङनि भलनि जा हाउ फाटी पवंदा आहिनि त पोइ शेर वारनि जी कहिड़ी मजाल आहे। उठायो प्रोग्राम त शेर वारनि खे किथे लटाइणो आहे। जेकॾहिं शेर वारनि खे असां घिटी में रोकींदासीं त हू घरनि में भॼी वेंदा। इन करे हाणे शेर वारनि सां मलाखड़ो खुले मैदान में करणो आहे। छा इन्हनि खे पूरो कंदो? हा बख्शू, हाणे उन्हनि खे पूरो ई करणो पवंदो। जेकॾहिं उन्हनि खे मां हाणे छूट ॾिनी न त हू मूं लाइ मसलो पैदा कंदा ऐं मां नथो चाहियां त शेर वारा मूं लाइ को मसलो पैदा कनि। इन करे हाणे शेर वारनि जो कमु तमामु करणो आहे।